बैत न हूंदो माण्हू जो बि ज़िक्र अहल बैत मोहताज न हूंदो मौला जन फरमाइनि था हिकिड़ो पढ़े हिकिड़ो ॿुधे मजलिस तवजो आहे या न के माण्हू नारे खां रहिजी था वञनि छा नारे जी ख़बर न आहे गदीरी बणिजी हैदरी सलावत नारो छा आहे ख़त्म क़ुरान जो सवाब दुश्मन रहे त रहे अली वारो छो रहे छो त दुश्मन अहल बैत क़ुरान पढ़ंदो तॾहिं बि लानत कंदो दलील ॾियण लॻो रुबता लिल क़ुरान वल क़ुरान यलानहु घणा ई कारी क़ुरान पढ़नि था क़ुरान लानत थो करे सादिक इमाम खां कंहिं पुछा कई मौला इन मूं छा मुराद आहे त कारी क़ुरान पढ़नि था क़ुरान लानत थो करे मौला जन फरमाइनि था क़ुरान पढ़नि था अली जो दुश्मन आहे क़ुरान पढ़नि था लेकिन दिलि में अली जो बुग़्ज़ रखनि था जेके क़ुरान पढ़नि अली सां बुग़्ज़ रखनि हुन क़ुरान ते क़ुरान पढ़ण सां रहमत न लानत लहंदी आहे छो त दुश्मन अली जो ईअं न गदीरी बणिजी हैदरी सलावत पर मोहम्मद अहले बैत नबी छा तो फरमाए सोनो तो चए मुखां बाद अगर आलिम ॾिसणो अथव वॾे में वॾो आलिम त उहो अली अथव पहिरियों साहिब शरीयत आहे हज़रत नूह तारीख़ जी ॻाल्हि करण लॻो हाणे जेके जेके तारीख़ सम्झनि था ॿुधनि था पहिरीं साहिब शरीयत शख्सियत आहे हज़रत नूह ऐं आख़िरी साहिब शरीयत शख्सियत आहे असांजो नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों कहिड़ा शाबाश ऐं आख़िरी कहिड़ा हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा माना शरीयत जी इब्तिदा नूह नबीअ जे ज़माने में थी थिए अल्लाह इन ॿिन्ही साहिब शरीयत नबीअ खे चए थो त ॿेड़ी बणायो ताकि माण्हू गुमराह न थियनि हे जेके आख़िरी बंदे ताईं हे जेके गर्मी चओ था गर्मी क्या हमको थकाएगा सफर हश्र के दिन का हम मातम शबीर के हलकों में चले हैं कंहिंखे मौत खणंदो आहे कंहिंखे मिर्गी वठंदी आहे पोइ चवंदो आहे मजलिस में न वञो धमाको थींदई बम फाटंदी मां चवां निभागा मौत जा भो उनखे ॾे जंहिंजी क़बर में अली जहिड़ो इमाम न ईंदो हुजे मां चवंदो आहियां दुनिया में मुर्शिद कहिड़ो बि वठ जेके बि मुर्शिद वठनि सभु तुंहिंजे क़बर ताईं हूंदा मां उहो मुर्शिद वरितो आहे जेको क़बर जे अंदरि हूंदो मुर्शिद उहो वठ जेको क़बर में बि हुजे हशर में बि हुजे जेको मदद करे मौला फरमाए थो तूं मुंहिंजी मोहबत दिलि में रख किथे बि ज़लील न थींदे न हिते ज़लील थींदे न हुते ज़लील तवजो आहे मजलिस हुसैन अहिड़ी दर्सगाह आहे जिते को ज़र अचे त अबू ज़र बणिजी वेंदो को दाद अचे त मिक़दाद बणिजी वेंदो तवजो आहे मस मस हल पिया आहे सलवात पढ़ो मोहम्मद माना मजलिस हुसैन में अगर कोई मुसलमान अचे तो सलमान बणिजी वञे अञा जुमलो चवण लॻो हां मजलिस हुसैन में मजलिस हुसैन उहो कंदो जेको राबितो हुसैन सां हूंदो त हुसैन जे नाले सां हूंदो ओ जंहिंजो हुसैन जे नाले सां राबितो न हूंदो उहो कतड़ियूं हणंदो अंदरि न ईंदो आज़ादारी हुसैन जी
आज़ादारी आहे हुन जो वाइदो आहे तूं मूंखे यादि कर मां तोखे यादि कयां हुन अहिड़ो यादि कयो जो कंहिंजो पीउ बि यादि नथो करे अल्लाह जी आवाज़ ते चए हुसैन तूं मूंखे यादि कयो आहे मां बि त आदिल आहियां न तूं मूंखे यादि कयो मां तोखे यादि थो करां अल्लाह पाण तस्बीह खणी हुसैन हुसैन न कंदो न अल्लाह इन क़ौम खां हुसैन हुसैन कराईंदो क़यामत ताईं जेसीं ताईं हुन ख़ालिक जी रहमानियत आहे तेसीं ताईं या हुसैन जी सदा ईंदी अगर को गुनाहगार अचे होर बढ़जी गुनाहगार अचे होर बढ़दा मासूम फरमाइंदा हिकड़ो दफ़ो अच झुक रो तू रोते ही खड़ गई झुकते हु खड़ गई हिन जे दरवाजे जी ताज़ीम ही अजीब आहे जेको झुकंदो आहे उनखे बुलंद जेको आकड़ कंदो अहिड़ो केरींदसि यज़ीद खे तख़्त न लथो त तुंहिंजे पीउ जी कहिड़ी ताक़त यज़ीद खे तख़्त न मिलियो तवजो वेठो तख़्त ते पर आहे लानती भला इहो छो यज़ीद खे पैसा बि ॾिनई यज़ीद खे नौकर बि ॾिनई सिपाही बि ॾिनई पोइ लानती छो बणाई अलाह चए थो ॻाल्हि ॿुध अलाह चए थो ॻाल्हि ॿुध पैसो मयार न रखियो गाॾियूं मयार न रखियो मयार रखियो आहे त ज़ाहिद तक़वा मयार आहे त किरदार में हुसैन सस्त इज़त ॾींदोमांसि किरदार में यज़ीद सस्त लानती बणाईंदोमांसि अल्लाह चए थो इज़त बि मां ॾियां ज़िल्लत बि मां ॾियां मालिक इज़त ज़िल्लत तू ॾींदो अल्लाह चए थो इज़त बि मां ॾींदो ज़िल्लत बि मां ॾींदो जुमलो चई पंहिंजे मौजू खे अॻिते वधायां अल्लाह चए थो इज़त बि मां ॾियां ज़िल्लत बि मां ॾियां पोइ तख़्त ॾिसी परेशान न थी तख़्त ॾिसी परेशान न थी ताज ॾिसी परेशान न थी तख़्त ते वेहण वारनि खे अल्लाह लानती बणायो ज़मीन ते वेहण वारनि खे अलैहि सलाम बणायो यज़ीद खे दुरूद पढ़ो मोहम्मद इन खां बेहतर नबी जी ज़ात ते सलवात अल्लाह जो बणायल अली असां अहल बैत खे पंहिंजे तरफ़ खां मञियो ई न आहे मञियो तॾहिं आहे जॾहिं चयो चूंडियो हुन ॾसियो नबी मौला कॾहिं चयो मौला अमीन अलैहिस्सलाम त मां शीअं जो मौला आहियां सुभाणे को मां मौला तव्हांजो जंहिंजो नबी मौला हुनजो मां मौला न हिननि मौला चयो ॾस चूंड कई अल्लाह तवजो जुमलो चवण था पवां चूंड कई अल्लाह ॾसियो नबी पोइ कॾहिं कुलनि ते खणी ॾसे कॾहिं गदीर में बुलंद करे ॾसे कॾहिं गदीर में बुलंद करे ॾसे गदीर में बुलंद कई गदीर में एतिरो बुलंद कई हिकिड़ा सड़िया ॿिया ठरिया ये न गदीर बणी है हिकिड़ा ठरिया हिकिड़ा सड़िया सड़ण वारा सड़ी विया ठरण वारा ठरी विया मां पंहिंजे अदब में पढ़िया नूर खे नूर एतिरो बुलंद कयो नूर खे नूर एतिरो बुलंद कयो जो हिकु नूर ॿिए नूर में ढकिजी वियो हिकु नूर ॿिए नूर मां ढकिजी वियो कंहिं चयो अल्लाह जा नबी एॾो अली खे छो बुलंद कयो अथई जो पाण ज़ाहिर नथो थिए नबी उलंबिया जन फरमाईंदा ख़बरदार मां पंहिंजे तरफ़ खां बुलंद न कयो आहे चयो हुन जा बुलंद मां कयो गदीर
शादे पढ़े भी कदीरी बुधन वारा भी कदीरी जिक्र भी कदीरी मोमिन जो हथ रहे जीवन अली जी से जो कसम मौला तो के सलामत रखे आबाद हुए यार अली जी मोहब्बत ते ॻाल्हायो थई अली जी मोहब्बत ते खुश थियण वारा मौला तो जी खुशियुनि में अञा इज़ाफ़ो फरमाए नबी अली के एतिरो बुलंद कयो जो ज़ाहिर नबी न पियो थे अली पियो थे जिन दीन गदीर मां वतो जिन दीन गदीर मां वतो थिया पार मौला फरमाता जिन गदीर मां दीन वतो कदे भी ख्वार न थिया आहिनि तवज्जो गदीर खां बाद में लफ्ज़ मिलिया आहिनि ॿ हिकु मौला ॿियो लौला जंहिंजो तारीख़ सां सफ़र आहे उहो लौला सम्झे थो तवज्जो कजो हिकु मौला ॿियो लौला जिन कई गदीर में मौला थी विया पार जिन कई गदीर में लौला थिया ख्वार मुबारक दिनो या तव्हांखे ख़बर आहे त अलामा नकन साहब जन जा जुमला आहिनि अल्लाह मकाम मौला करी के रहमत फरमाए साईं जन चवनि था नबी उठनि तां पलाण छोला राया वाह वाह आखिरी बंदे नबी उठनि तां पलाण छोला राया सोने उठनि तां पलाण लाराया इन जे करे साईं जन चवनि था उठ कीनो परवर जानवरा धक्को अॼु हणे बदिलो सुभाणे कढंदो मसाल छोटी अजाया है ना जरे मौके बदलो तड़े कढंदो नबी खुदाजन फरमांदा सलमान उठो ता पलाण लहराए मिंबर बढ़ाए हे उठन के भी खबर पवे केड़ा केड़ा मुबारक राजन केड़ा केड़ा हेदे होने ता भजन जेके हेदे होने भजन वरी मुबारक जन अली जी इज्जत जो कसम जेके मुबारक जन बाद में फिरी वजन ये उठे ही उनन ते लानतू करे जन हया न तो अचे गदीर में मुबारक बाद में फिरी वयो मुझो उनवान बियो हो लेकिन तहां जे मिजाज गिड़सी गदीर छिड़ी वई अली जी इज्जत जो कसम जिथे भी पढ़दो आ ढिज जो नाया के खादी खुली खुलाई तकरीर कदो आया अली जी इज्जत जो कसम गदीर में जिन अली के मौला चयो कदे ख्वार न थिया गदीर में मौला न वरतो वे अज भी दर पधरन कदे पेटन जी सूरत तवज्जो है कदे रोड ते पिनदा नजर ईंदई कदे ट्रेन में पिनदा नजर ईंदई अली वारो ॾियण सिखियो वठण में तवज्जो जुमलो चवण लॻो के चयो मजलिसन में लखे रुपया खर्च था कयो हबीब भाई मजलिसन में लखे रुपया खर्च था कयो खुटो न था मां चवां बेवकूफ खुटदा उहे हुन जिनजो इमाम यजीद हुजे असांजो अली आहे कोई गरीब आ कोई न्याज करे तो मजलिस हुसैन करे तो ये न चवंदो त मां गरीब आज मजलिस न तो कया चवंदो न तडो करण वाला पाण कंदा मूंखे कहिड़ी ताकत तवज्जो है ना मौला जन फरमाइंदा तडो विछाए तडो तू विछाई थे मदद असां चयो सही मजलिस करायो था आजादारी करायो था पैसा खर्च कियो था खुटो न था मां चवां खुटन उहे जिनजो इमाम यजीद जे अञा जुमलो में चवण लॻो हां कायनात जो मुर्शद आज़म फरमाइनि था नबी जन फरमाइंदा ओ ज़माने वारो जंहिंजे दिल में अली जी मोहब्बत आहे न उहो कॾहिं बि कंहिंजो मोहताज न थींदो मालूम छो जेके बि ज़िक्र शबीर कंदा आहिनि ज़िक्र अली कंदा आहिनि कंहिं जा मोहताज न हूंदा आहिनि छो त खाइण वारा खुटी वेंदा खाराइण वारा न खुटंदा पोइ ख़बर पई हज ते वञो त पाणी जी बोतल बि पैसनि जी वठंदो करबला वञो चवंदा अचो हिकिड़ो वरी हुसैन जे दस्तरखान ते अची हिकिड़ो दफ़ो मशी जो करे मौक़ो ॾे त हुसैन जे अज़ादार तोखे नंगर करायो मासूम फरमाइनि था करबला जन्नत में छा हूंदो भला हिकिड़ो
माइंड ठहियल पियो तव्हांजो हिकिड़ो ज़हन सभिनी जो हूंदो मिसाल ॾियां हिकिड़ो नंढे में मिसाल वण आहे बबूर जो जन्नत में चवंदो मालिक मूंखे ॿेर खपनि त हिन मां ॿेर निकिरंदा तवजो बबूर जो वण चवंदो ॿेर मिलंदा ॿेर अल्लाह चवंदो मुंहिंजी जन्नत उहा आहे ज़िंदगी मुंहिंजे चवण ते गुज़ार क़यामत ताईं कंहिंजो मोहताज न कंदो मां ज़िंदगी मुंहिंजे चवण ते गुज़ार जन्नत में तूं जीअं चवंदे उहो ई मां कंदुसि पर करीम हुसैन बिन अली जन्नत करीम हुसैन बिन अली चवंदो हिकिड़ो दफ़ो वया हो न करबला जेके जेके वया हो करबला मौला उन्हनि खे ॿीहर नसीब करे जेके न वया आहिनि उस में सभिनी खे मौला करबला जी ज़ियारत नसीब फरमाए मौला जन फरमाईंदा हिकिड़ो दफ़ो अली अकबर जी जागीर में अची ॾिस जेको घर ते मिली वेंदी असां पाण जॾहिं करबला जी मशी कईसीं न पंध अली जी इज़त जो कसम ज़बान मां जुमिलो कढियोसीं न दिल में सोचियोसीं हुसैन अता करे छॾियो हुसैन उन क़रीब खे चइबो आहे जेको धुर न रुगो नियत कर अता ॾेई करे छॾींदी मौला हुसैन से मौला अब्बास जो वास्तो जो कॾहिं बि दुआ रद न थी करीम घराणो केॾो करीम इन घराणे जो करीम घराणो वॾा सखी वॾा करीम इमाम हुसैन अलैहिस्सलाम मां तव्हां खां थो पुछा कयां सवाल सभिनी खे नंढी औलाद अगर कोई पाड़ी में कंहिंजो कज़ियो थी वञे उनजी यतीम धीअ हुजे ज़िक्र शबीर में आयो पाड़े में को कज़ियो थे अगर उनजी का न्याणी नंढड़ी हुजे इएं सम्झो 4 सालनि जी हुजे बाबू साईं केतिरी मोहब्बत करे चवंदो बची अॼु खां बाद में तुंहिंजो बाबो बि मां आहियां चाचो बि मां आहियां वॾो बि मां आहियां हिकिड़ो दफ़ो करबला में मुंहुं करे चयो हुसैन तूं वॾो हलीफ़ो अजर अल्लाह अल्लाह के गम में करो रही यार जिंदगी या नसीब जनाब मुस्लिम के नकीर करे शहीद थियो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जनाब मुस्लिम के नकीर की न्याणी जनाब हमीदा खातून के नंढड़ी 4 साल की नंढड़िया बीबी हमीदा के इमाम हुसैन झोल में बिहारियो मौला जन झोल में बिहारे करे फरमाइन था न्याणी अॼु खां बाद तुंहिंजो बाबो बि मां आहियां तुंहिंजो बाबो बि मां आहियां तुंहिंजो वॾो बि मां आहियां मौला जन प्यार करनि था मां रिवायत जा जुमला पढ़िया आहिनि इमाम हुसैन पर तुर खणी न्याणी खे कनुनि में पाराया मां चवां मौला अॼु त यतीम भाई भाणेजी सां एतिरी मोहबत थो करे अल्लाह ॼाणे करबला जो मैदान तुंहिंजी सकीनो ओ कॾहिं शिमर मारी दो कॾहिं खोली मारी दो रोई करे चवंदी बाबा हुसैन तुंहिंजे कातिल एतिरो मारियो मुंहिंजी नज़र ख़तम थी वई अजरकुम अल्लाह अल्लाह के बेगम न रवा रही अजरकुम अल्लाह कॾहिं शिमर उनजा दुर लाईंदो रोइण वारो इमाम हुसैन अलैहिस्सलाम साण के प्यार था करन बीबी हमीदा के अचानक साण सकीना जो आई मुझी साण सकीना सलामुल्लाह अलैहा जो आई बीबी हमीदा उठी पई हुसैन मौला पूछे तो मौला जन फरमाए था बचड़ा छो उठी रोई करे थी मामा ताज सीने के सुमण वाली सकीना थी वई ओ मामा मन थी चाया तो उनके खबर पए पा यतीम थी वई त यतीमन सा कोई हो प्यार अल्लाह जाने सकीना के करबला का शाम ताईं शिमर मारी अजरकुम अल्लाह रोइण वारो मुस्लिम बिन नकीर शहीद थी वियो रहिजी वई जोड़ी कैद में
रोइण वारो तॾहिं जोड़ी क़ैद में रही वई न जनाब मुस्लिम नकील जी जोड़ी क़ैद में क़िस्मत इन सैयदन के हारिस मलाउन जे घर वठी आई रोइण वारो इन इमाम हुसैन की औलाद ऐं जनाब मुस्लिम बिन अकील जी औलाद जी का शबाहत हिक जहिड़ी आहे मां चवां साईं सकीना के भी चमाटू लॻियूं जनाब मुस्लिम बिन अकील जी बचड़न के भी चमाटू लॻियूं रोइण वारो क़िस्मत सैयदन के हारिस जे घर वठी आई सॼी रात ज़ालिम उन्हनि खे थप्पू सां मथी चमाटू हणंदो रहियो रोई करे चवंदा रहिया मदीने में मुंहुं करे मामा अब्बास ही ज़ालिम सॼी रात मारींदो रहियो अजरकुम अल्लाह महबूब सही अल्लाह तुंहिंजे रोन क़बूल फरमाए मौला तव्हांजो गिरिया करबला जे ग़रीब जी क़बूल में पुॼाए अजरकुम अल्लाह रोइण वारो ही ज़ालिम बिनी शहजादन खे मण दरिया ते वठी आयो रोइण वारो जॾहिं मण दरिया ते वठी आयो न ही चए थो ॿई शहजादन खे जॾहिं चोला लायो शहजादा केमल ज़ालिम ॾे था ॾिसनि केमल पाण ॾे था ॾिसनि हिक ॿिए ॾे ॾिसी चवनि था भाउ ॾसे अम्मा वसीअ में विड़ी आई त नंढड़े खे चोलो लाइण न ईंदो ओ चोलो पाराईंदी बि अम्मा ऐं लहराईंदी बि अम्मा अजरकुम ज़हरा अजरकुम अल्लाह अल्लाह से के में गम में न रोई रोइण वारो केमल चई न लाइणो रोइण वारो इन ज़ालिम छा कयो ये जमात खड़ी नंढड़े में आई ॾकंदड़ हथनि सां वॾे भाउ जो चोलो नंढे भाउ जो वॾे इहे लाथो जीअं फटे ते मयूर जो कफन फटे ते मयूर जा कपिड़ा फोड़ गए आवाज़ ज़ालिम न मार सफल में सजदा अजरकुम अल्लाह अल्लाह के बे गम न रोआ रही रोइण वारो हिकड़ी रिवायत ॿुधो रोइण वारो अज़ादारन मजलूम करबला हिन ज़ालिम खंजर सिधो कयो रोइण वारो हिन ज़ालिम खंजर सिधो कयो जॾहिं तेरे वॾे खे ज़रबानी कई नंढो थे तो ज़ालिम न मार अपे जी जाइ ते रोइण वारो जॾहिं नंढे खे तो कोयो वॾो थे तो बचड़न जी जाइ ते न मार रोइण वारो ही ज़ालिम जॾहिं कुहण लॻो हो